ओम शांति। अॼु जी मुरली जी तारीख़ आहे 25/4/2023। अॼु मिठा मिठा बाप जा रचवनि था, मीठे मीठे ॿार। तव्हां घर वेठे वंडरफुल रूहानी यात्रा ते आहियो। तव्हांजी बुद्धि जी यात्रा आहे। कर्म कंदे हिन यात्रा में कदम अॻियां वधाईंदा हलो त पावन ठही वेंदो। कृष्ण हिन ज्ञान मार्ग में पेचदार तथा महीन ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जो तव्हां ॿार हाणे ई ॿुधंदा आहियो। उत्तर, तव्हां ॼाणदा आहियो त सभी मेल अथवा फीमेल हिकु शिव परमात्मा जी सजनियूं आहिनि। आत्मायूं हिकु शिव परम पिता परमात्मा जी सजनियूं आहिनि। साधन हिकु परमात्मा आहे। पोइ जिस्म जे हिसाब सां असां शिव बाबा जा पोतरा ऐं पोतियूं आहिनि। असांजो हुननि जी प्रॉपर्टी ते पूरो अधिकार आहे। असां 21 जन्म जे लाइ सुख जी प्रॉपर्टी ॾाढी खां वधंदा आहियूं। इहे पेचीदार ॻाल्हियूं आहिनि। गीता असांजा तीर्थ न्यारा। ओम शांति। जिस्मानी यात्रा रूहानी यात्रा ते गीत ठहियल आहे। असांजा तीर्थ न्यारा भक्ति मार्ग वारनि ठातो आहे न, जो पास्ट में थियो हुनजो गायन कंदा आहिनि। जो भी मनुष्य मात्र आहिनि उन सभिनि खे जिस्मानी यात्रा जो त पतो आहे न। ॾिसंदा आहिनि जन जन्मांतर खां चक्कर लॻाईंदा आहिनि। उन्हनि जी बुद्धि में बद्रीनाथ श्रीनाथ आदि रहंदो आहे। तव्हां ॿारनि खे बि हाणे इहा जिस्मानी यात्रा आदि तव्हां ॿारनि खे बि उहा पहिरों इहा जिस्मानी यात्रा आदि यादि हुई, हाणे बि यादि आहे। तव्हां यात्रियूं जन जन्मांतर कई अथव। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में रूहानी यात्रा जो ज्ञान आहे न। मनुष्यनि जो बुद्धि योग आहे स्थूल जिस्मानी यात्रा तरफ़, तव्हांजो बुद्धि योग आहे रूहानी यात्रा तरफ़। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। हाणे तव्हां रूहानी यात्रा तरफ़ कदम वधायो था न। ये वंडरफुल यात्रा ॿार घर वेठे भी करे सघंदा आहिनि। कोई समझी सघंदो कि ये यात्रा ते आहिनि। सभु धंधा धूड़ी आदि में लॻी वेंदा आहिनि त एतिरी यादि न रहंदी आहे। परंतु जॾहिं विचार सागर मंथन करण वियूं त सुठी रीति यादि ईंदो आहे कि असां यात्रा ते आहियूं। नॉलेज ॾाढी सहज आहे न। ॿार सम्झंदा बि आहिनि बरोबर। पतत पावन बाप छा चईंदो हूंदो। पावन ठाहिण लाइ ज़रूर यात्रा हूंदी न। वो स्वीट निर्वाण धाम आहे न, जेके सभी भक्त यादि कंदा आहिनि। ये कंहिंखे मालूम न आहे कि भॻवान खे असां वटि अचिणो आहे, व असांखे भॻवान वटि वञिणो आहे। सम्झंदा आहिनि असांजो गुरु अथवा असांजो वॾो निर्वाण धाम अथवा पंहिंजी निराकारी वतन हली वियो। असांजो गुरु अथवा असांजो वॾो निर्वाण धाम अथवा पंहिंजी निराकारी वतन हली वियो। अच्छा, पोइ छा थियो? वञी करे वेही रहियो, छा थियो उहो त कुझु बि पतो न आहे। सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि पार निर्वाण धाम वियो, ज्योति जोत में समायो, लहर सागर में समाइजी। कुछ भी पतो न वेंदो आहे कि ये सृष्टि जो चक्कर कीअं फिरदो आहे। हाणे बाप सम्झाए तो ये रूहानी यात्रा हिकु ई बार थींदी आहे। हिन जन्म में, हिन अंतिम जन्म में रूहानी यात्रा अथवा आत्माउनि जी यात्रा चओ। पहिरियों त ॿारनि खे निश्चय हुजे कि असां आत्मायूं आहियूं। चइबो आहे न जीव आत्मा दुख पाईंदी आहे त हिन समय सभु जीव जी आत्मा जीव सां गॾु आहे न। सजनियूं आहिनि त उहा बाप त ढूंढदी न। सजनियूं आहिनि त उहा बाप त ढूंढदी न। मेल अथवा फीमेल सभु सजनियूं आहिनि। वैसे मेल्स खे कोई सजनी थोड़ी चइबो आहे, परंतु ये ॾाढी गुय पेचीदार ॻाल्हियूं आहिनि। तव्हां पंहिंजे खे शिव बाबा जा पोतरा सम्झंदा आहियो न, जबकि जिस्म में आयो हिन हिसाब सां पोतरा ऐं पोतरियूं ही ठहरियो न। केतिरा सारा बाबा जा पोतरा ऐं पोतरियूं आहिनि।
बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांजो ॾाॾे जी मिल्कियत ते हक़ आहे न। कोई बाप बस धनवान हुजे, ॿार नालायक हुजनि, हुननि खे मिल्कियत न ॾियनि, इहा थी सघंदो आहे? कोई बाप बल धनवान हुजे, ॿार नालायक हुजनि, हुननि खे मिल्कियत न ॾे, इहा थी सघंदो आहे? परंतु ॾाॾे जी प्रॉपर्टी परंपरा खां राजाई कुल में हली ईंदी आहे न। सत्युग त्रेता में त तव्हां ॾाॾे जी प्रॉपर्टी भोगदा आहियो, हाणे ॾाॾे खां प्रॉपर्टी वठो था न सभु। ॾाॾे जी प्रॉपर्टी केॾी वॾी जबरदस्त आहे न। 21 जन्म त सदा सुख जी प्रॉपर्टी वठंदा आहियो। परम पिता परमात्मा आहे ॾाॾो, असांजो ग्रैंड फादर आहे न, शिव दादा। बाबा चईंदा ब्रह्मा खे, पोइ शिव दादा आहे त मम्मा बाबा असांजा माता पिता थी विया। चईंदा आहिनि इहा प्रॉपर्टी असां ॾाॾे खां वठूं था, तव्हां जेतिरो पुरुषार्थ कंदव ओतिरो ॾाॾे जी प्रॉपर्टी मिलंदी। जीअं माता पिता जगदम्बा जगत पिता पुरुषार्थ कंदा आहिनि, असां बि हिन पुरुषार्थ सां अहिड़ो ऊंच श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठहींदासीं न। ॾाॾे खां फुल प्रॉपर्टी वठंदा आहियूं, राजे प्राप्त कंदा आहियूं। तव्हां ॼाणदा आहियो उहा राजाई पोइ केतिरो समय हलंदी आहे न। पॉइंट्स त अथाह आहिनि, अगरि हिन प्रकार तव्हां कंहिंखे बि सम्झायो त झटि सम्झी वेंदा। 2 बाप त ज़रूर आहिनि, प्रजापिता ब्रह्मा खे त सभी, प्रजापिता ब्रह्मा खे पिता त सभी चईंदा आहिनि, गॉड फादर खे सभी मञंदा आहिनि। उहो वॾो दादा आहे, ब्रह्मा हुनजो ॿार ठहियो। ब्रह्मा जो नाम त बालो आहे न। विष्णु व शंकर खे प्रजापिता न चईंदासीं, सूक्ष्म वतन में त रचना न रचदा न। ब्रह्मा ही ज़रूर हिते ब्राह्मण रचिया हूंदई न। ब्रह्मा मुख कमल सां, ब्रह्मा ही ज़रूर शिव बाबा ब्रह्मा द्वारा ही रचिया हूंदई न। ब्रह्मा मुख कमल सां परम पिता परमात्मा ब्राह्मण संप्रदाय रची। जे चईंदा आहिनि क्राइस्ट क्रिश्चियन संप्रदाय रची, इब्राहिम इस्लामी संप्रदाय रची। नाम ईंदो आहे न, शंकराचार्य भी रचना रची। हर हिक ॼाण में टालियूं ज़रूर हूंदियूं आहिनि। उहा इहा आहे बेहद जो झाड़, हिनजो रचयिता अथवा बीज रूप त मशहूर आहे न, नामी ग्रामी आहे न। फाउंडेशन मथे में आहे, बीज आहे मथे, बाक़ी टालियूं हाणे हिते ई चईंदासीं। इहे सॼे मनुष्य जी रची हुई रचना आहे न, ये सॼे मनुष्यनि जी रची हुई रचना आहे। ये ब्रह्मा कुमारी संस्था बीज रूप बाप स्वयं अची करे रची अथई, जो बीज रूप परम पिता परमात्मा मथे में रहंदो आहे। ये न सभी डालियुनि जो बीज रूप मथे आहे। ये ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि। असां ब्राह्मण कुलभूषण जो बीज रूप मथे आहे बाबा। बाक़ी असां खां बाबा जी असांजी पहिरीं बिरादरी आहे, असां द्वारा पोइ ॿियूं बिरादरियूं निकितियूं आहिनि। परम पिता परमात्मा के हमेशा मथे में यादि कबो आहे न, क्राइस्ट के मथे में न यादि कंदा। जेका क्राइस्ट का निकिता हूंदा, जंहिं धर्म जो बीज क्राइस्ट हूंदो, उहो त हिते यादि कंदा न। परम पिता परमात्मा जो नाम रूप देश काल त हिकु ई आहे न, उहो कॾहिं बदलंदो न आहे। त इहे बाप बि सुठी रीति सम्झाइनि था। तव्हां ॿार ॼाणदा आहियो, असां हाणे पतितनि खां पावन ठहूं था न, सदैव हिकु रस न रहंदा आहियूं। परम पिता परमात्मा जो नाम रूप देश काल त हिकु ई आहे, वो कॾहिं बदलंदो थोड़ी आहे। त इहे बाप बि सुठी रीति सम्झाइनि था। तव्हां ॿार ॼाणदा आहियो, असां पतितनि खां पावन ठहूं था न, सदैव हिकु रस न रहंदा आहियूं। पहिरियों 16 कला संपूर्ण थींदा आहियूं, पोइ 14 कला, पोइ कलायूं कम थींदी वेंदियूं आहिनि। सत्य खां पोइ असां हेठि किरंदा आहियूं, आत्मा जी गिरती कला थींदी आहे। हिन समय असां बिल्कुलु मथे हली वेंदा आहियूं, मतिलबु 16 कला संपूर्ण।
इहो थियो मथे वञण जो रास्तो, उहो थियो हेठि अचण जो रास्तो। इन्हनि जी महिमा ॾाढी भारी आहे। पतित पावन हिकु ई आहे न, यादि बि सभी हिक खे ई कंदा आहिनि, परंतु पूरो न ॼाणण जे कारण देहदारियुनि खे यादि करे वठंदा आहिनि। छो जी हिन ॻाल्हि में भुलिजी वेंदा आहिनि, भुलिजी विया आहिनि कि पतित पावन केरु आहे। ज़रूर हिक खे चइणो पए न, सिवाय तव्हां ॿारनि जे ॿी कंहिंजी बुद्धि में अची न सघे। तव्हां में बि नंबरवार आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो, असां ॾाॾे जा पोतरा बाबा जे घर में वेठा आहियूं। हाणे त सम्झंदा आहियो, असां सभु ॾाॾे जा पोतरा पोतरियूं बाबा जे घर वेठा आहियूं। हिते दादा बि मौजूद आहे न, अवतार बि जरूर हिते ई वठिणो पए। तव्हां चईंदा हिते असांजो दादा असांखे पढ़ाईंदा आहिनि, उहे परमधाम खां ईंदा आहिनि, उहो असांजो ॾाॾो आहे रूहानी, ऐं हाणे जिस्मानी ॾाॾा बि हूंदा आहिनि। त दादा चईंदे ख़ुशी में हिकदमि उछल पइजी वञणो खपे। जीअं शिव दादा थियण सां हिकदमि ख़ुशी में उछल अचणी खपे, ख़ुशी थियणी खपे सभिनि आत्माउनि खे जो बि बाबा खां वरत वठनि था, ॾाॾे खां। पर राजा रजवाड़ा ॾाढा साहूकार आहिनि, परंतु उहो ॾाढा असांखे छा ॾींदो, स्वर्ग जी बादशाही ॾेई सघंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं हाणे तव्हां सम्झंदा आहियो। सत्संग में पोइ इहे ॻाल्हियूं भुलिजी वेंदासीं। हुते हिन लक्ष्मी नारायण आदि जो त पतो ई थोरी हूंदो कि स्वर्ग जो सुख असांखे कंहिं ॾिनो, लक्ष्मी नारायण खे थोरी पतो हूंदो। अगरि इहे सम्झी वञनि त पोइ इहे सम्झनि कि हिननि खां पहिरियों असां केरु हुयासीं। वॾी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। लक्ष्मी नारायण खे इहे पतो ई न रहंदो कि राजधानी असांखे कीअं ॾिनी, सिवाय तव्हां ब्राह्मणनि जे ॿियो कोई बि न ॼाणंदो आहे। सिवाय असां ब्राह्मणनि जे ॿियो कोई बि न ॼाणे कि असांखे कीअं बाबा हाणे राजा ई ॾे थो न। तव्हांजो देवताउनि खां बि ऊंचो मर्तबो आहे। हिते तव्हांखे ॾाढे सां प्रॉपर्टी मिलंदी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो बरोबर इहा ब्रह्मा बाप आहे न। हिननि जे तन में ॾाढा अर्थात ग्रैंड फादर शिव बाबा ईंदा आहिनि, न त पतितनि खे पावन ठाहिनि कीअं। सभी आत्मायूं मथां खां हेठि ईंदियूं आहिनि शरीर धारण करण, उन्हनि खे पंहिंजो शरीर ई न आहे। सभी आत्मायूं हेठि अची करे पंहिंजो शरीर धारण कंदियूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजो शरीर ई न आहे। इहे सभी ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। उन्हनि खे चइबो आहे परमात्मा। इन जो मतिलब इहे न कि परमात्मा कोई वॾो आहे, आत्मा त नंढी हूंदी आहे। परमात्मा ऐं आत्मा में कोई फर्क़ु न आहे। हीअं न परमात्मा कोई वॾो आहे, थोरो वॾो हुजे साइज में न। शक्तियुनि में बाबा सागर आहे, गुणनि में बाबा सागर आहे, ज्ञान में बाबा सागर आहे, सो स्वरूप आहियूं। पाप चईंदा आहिनि मां केतिरो साधारण आहे, मुंहिंजी महिमा ॾाढी वॾी आहे, छो जी सभिनि खे अची करे मूंखे पतितनि खे पावन ठाहिणो पवंदो आहे न। ईअं त मां बि आत्मा ई आहियां, मूं में बि जो नॉलेज आहे उहो मां तव्हां सभिनि खे ॾियां थो न। हीअं न आत्मा कोई नंढी वॾी हूंदी आहे, आत्मा में नॉलेज न हुजण जे कारण उहा मेरी थी वेंदी आहे, मुरझाए छुटी वेंदी आहे, दीवो बुझी वेंदो आहे न। पोइ हुनमें ज्ञान ग्रस्त पइण सां दीवो जगी वेंदो आहे। केतिरी आत्माउनि जो दीवो जगल आहे न। आत्मा जो दीवो बुझी वेंदो आहे, पोइ हुनमें आत्माउनि में बाबा ज्ञान ॾींदो आहे त सभी दिया जलदा वेंदा आहिनि। बाक़ी आत्मा छा आहे, ईअं न कोई आग आहे। आत्मा अहिड़ी शीतल आहे जीअं परमात्मा शीतल आहे न। उहा आहे सभिनि खे शीतल करण वारो। घायल बि आहे न, शीतल जंहिंजा अंग हिननि जे अंग शीतल थी वेंदा आहिनि हुननि जी प्रवेशता सां, शिव बाबा जी प्रवेशता सां
ब्रह्मा बाबा जा अंग भी शीतल थी वेंदा आहिनि। जंहिंमें प्रवेश करणो आहे उनखे बि केतिरो शीतल ठाहींदो आहे न। तव्हां ॼाणदा आहियो बाबा केतिरो शीतल आहे। शीतल ऐं ततल गरम ॿ चीजूं हूंदियूं आहिनि। उहो कामचिता ते जली मरी वेंदा आहिनि। ॻाल्हि न पुछ। कोई कोई अहिड़ा पाप आत्मा आहिनि जो केतिरो बि ज्ञान जो छीटो विझो त बि शीतल थींदा ई न आहिनि। केतिरी महिनत करणी पवंदी आहे न हिक हिक जे मथां। बाबा पुछंदा आहिनि तव्हां शीतल ठहिया आहियो? सन्यासी उदासी थोड़ी कॾहिं न पुछंदा। माया ही सभिनि खे पतित ठाहे ॾींदी आहे न। कामचिता ते सभी जली मरी वेंदा आहिनि। माया सभिनि खे पतित ठाहे ॾींदी आहे। कामचिता ते सभु जली मरदा आहिनि। त तव्हां ॿार ॼाणदा आहियो कि प्रजापिता ब्रह्मा जो असां ॿार आहियूं। शिव बाबा आहे ॾाॾो। त वरसो मिलणो खपे न। हिकु बाबा हिकु दादा। उन्हनि सां प्रॉपर्टी अनेक ॿारनि खे मिलदी आहे न। केतिरे ॿारनि खे प्रॉपर्टी मिले थी न। ॿियो कोई बि मनुष्य खे प्रजापिता न चईंदसि। शिव बाबा आत्मा जो पिता त आहे ई। हाणे तव्हां ॿार जबकि सम्मुख वेठा आहियो त ॼाणदा आहियो शिव बाबा सां गॾु वेठा आहियूं न। उहो असांजो ॾाॾा आहे जो स्वर्ग जो रचयिता आहे न। उन सां असां राजयोग सिखूं था। ॾाॾी सां असांखे स्वर्ग जी मिल्कियत मिलंदी। त पोइ 21 जन्म असां कॾहिं बि कंगाल न थींदासीं। हाणे तव्हां ॾाढा साहूकार थींदा आहियो न। जो तव्हां पूज्य देवी देवता हुया उहो ई हाणे पुजारी ठही विया। तव्हां ॼाणदा आहियो तव्हां बाबा खां वरसो था वठो। 21 जन्म सुख भोगदासीं। 21 जन्म केतिरो बार वरसो वरितो ऐं गवायो। परसो वरसो वरितो हुयो। परीहं वरसो वरितो हुयो। कल्ह गवाए छॾियो। पोइ अॼु वरी वठूं था न। कल्ह पोइ वरी गवाए छॾंदासीं। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार हाणे ॼाणदा आहियो। हिन समय नॉलेज ज्ञान सागर बाप सां तव्हां बि मास्टर ज्ञान सागर ठहो था न। नॉलेज मिलदी आहे न। बाक़ी हीअं न कोई तेजोमय बिजली ठही वेंदा आहिनि। सिर्फ़ असांजी बुद्धि में नॉलेज मिलदी आहे। इहा सॼी बड़ाई आहे। जीअं श्री कृष्ण जी बड़ाई कबी आहे न। उहो जलंदो आहे त सॼे घर में रोशनी थी वेंदी आहे। हाणे हुन समय त हुयो ई स्वर्ग ॾींहुं। रोशनी त हुई न। बाक़ी हीअं थोड़ी कोई लाइट निकिरंदी आहे आत्मा। हाणे बि असांजी आत्मा में लाइट छा आहे। बसि आत्मा में सम्झ वधंदी वेंदी आहे कि मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मां किथां खां आई आहियां। ये सिर्फ़ महिमा जे लाइ कंदा आहिनि लाइट। वैसे ही परम पिता परमात्मा भी परमात्मा है न। बाक़ी महिमा सॼी कर्तव्य जी आहे। महिमा त ॾाढनि जी निकिरंदी आहे न। मनुष्य चईंदा आहिनि फलानो मरियो स्वर्गवासी थियो। त स्वर्ग छा मथे में आहे छा? दिलवाड़ा मंदिर में छत में वैकुंठ ॾेखारे अथनि। हेठ में आदि देवी जगदम्बा जगत पिता। त जरूर इहा हेठ नर्क में वेठा आहिनि न। स्वर्ग में वञण लाइ राजयोग सिखनि था न। ये तव्हां ॿार ॼाणदा आहियो। हूबहू हिकु हेठ यादगार आहे। असां बि हिते अची करे वेठा आहियूं न। केतिरी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। ॿार अची करे ॾाॾे जा ठहनि त उहो ख़ुशी जो पारो ॿारनि खे चढ़ंदो रहे। आत्मा अची करे पंहिंजे ॾाॾे जो ठहे त उहो ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। असां पावन दुनिया जा मालिक ठहींदा आहियूं। महिनत बग़ैर थोड़ी विश्व जा मालिक कोई ठहींदो। उहा महिनत स्थूल। इहा आहे सूक्ष्म। ये असांखे सूक्ष्म महिनत करणी आहे। आत्मा खे महिनत करणी पवंदी आहे। रोटी पचाइण, धंधो आदि करण, ये सभु आत्मा ई त कंदी आहे। हाणे बाबा आत्माउनि खे न रूहानी धंधे में लॻाईंदो आहे न। साथ साथ जिस्मानी धंधो बि करणो आहे। ॿारनि खे संभालणो आहे न। ईअं न बाबा असां तव्हांजा आहियूं, इहे ॿार आदि तव्हांखे संभालणो आहे। सभिनि खे बाबा संभालनि त एतिरो वॾो मकान बि न मिली सघे। दिल्ली जे किले जेतिरो
सैकड़ा किला थी वञनि त बि एतिरे ॿारनि खे बाबा हिक साथ काथे रखंदो थी न सघंदो आहे। पोइ त हिन मकान जी कोई ताक़त ई न रहे, पोइ त हिन मकान जी कोई ताक़त ई न आहे। काइदो ई आहे ग्रस्त व्यवहार में रहंदे हुए पंहिंजो पुरुषार्थ करो। एतिरा सभु ॿार हिते अची वञनि त हली कीअं सघे, एतिरा सभु ॿार हिते अची वञनि त हली कीअं सघे। त बाप चईंदो आहे मूंखे यादि करो, ॾाॾे खां अखुट खज़ानो मिलंदो आहे न असांखे। केतिरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे न। टाइम कोई जास्ती न आहे। ॻायल बि आहे न, राम गयो रावण गयो, राम वयो रावण वयो। अॻियां साक्षात्कार थींदो रहंदो आहे न कि हिन खां पोइ छा थियणु संभव आहे। पंहिंजे घर में घर जे नज़दीक पहुचंदा आहियूं त उहो झाड़ आदि ॾेखारे में ॾींदा आहिनि। तव्हां बि नज़दीक ईंदा वेंदव त सम्झंदव हाणे छा छा थींदो। बाबा ज्ञान भी ॾींदा रहंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप समान शीतल ठही ज्ञान सीता डबल ज्ञान सीता विझी करे मनुष्य आत्माउनि खे बि शीतल ठाहिण जी सेवा करणी आहे। बाप समान पहिरियों असांखे शीतल ठहिणो आहे, पोइ शीतल ठही करे ज्ञान सीता मनुष्य आत्माउनि जे मथां विझणा आहिनि। आत्माउनि जे मथां शीतल ज्ञान सीता विझी करे सभिनि खे शीतल ठाहिण जी सेवा करणी आहे। ॿियो आहे दादी जी मिल्कियत खे यादि करे अपार ख़ुशी में रहणो। असांखे शिव दादा जी मिल्कियत मिले थी, ब्रह्मा बाप ऐं मम्मा द्वारा। ख़ुशी रूहानी धंधे ते विश्व जी बादशाही वठणी आहे न। रूहानी धंधो करे विश्व जी बादशाही वठणी आहे। वरदान समीप और समीप संबंध और सर्व प्राप्ति द्वारा सहजयोगी थियण वारा सर्व सिद्धि स्वरूप। जो ॿार सदा समीप संबंध में रहंदा आहिनि ऐं सर्व प्राप्तियुनि जो अनुभव कंदा आहिनि, उन्हनि खे सहज योग जो अनुभव थींदो आहे। जो ॿार बाबा जे समीप संबंध में रहंदा आहिनि, सर्व प्राप्तियुनि जो अनुभव कंदा आहिनि, उन्हनि खे सहज योग जो अनुभव थींदो आहे। वो सहज ई बाबा खे यादि करे सघंदा। वो सदा इहो ई अनुभव कंदा कि माता आया ई बाप जो। उन्हनि खे यादि ॾियारणो न पवंदो कि मां आत्मा आहियां, मां बाबा जो ॿार आहियां। न त आत्मा आहियां ई बाबा जो ॿार, लेकिन सदा हिन नशे में प्राप्ति स्वरूप अनुभव कंदा। सदा श्रेष्ठ उमंग उत्साह खुशी में हिक रस रहंदा। अहिड़ा शक्तिशाली स्थिति में रहंदा आहिनि, हिन करे सर्व सिद्धि स्वरूप ठही वेंदा आहिनि। अहिड़ी आत्माऊं जो बाबा जे समीप संबंध और सर्व प्राप्ति जो अनुभव कंदियूं आहिनि न, हिकु त वो सहज योगी थी वेंदियूं आहिनि, ॿियो वो जीवन में सदा श्रेष्ठ उमंग उत्साह खुशी में हिक रस रहंदियूं आहिनि, सदा शक्तिशाली रहंदियूं आहिनि। इन करे वो सर्व सिद्धि स्वरूप थी वेंदियूं आहिनि। इन करे वो सर्व सिद्धि स्वरूप थी वेंदियूं आहिनि। स्लोगन है रूहानी शान में रहने वाला कभी हद जी नाम मान शान में न अची सकते हैं। जो रूहानी शान में रहना है कि मां केर आया किन जो आया, वो कभी भी उनकी दुनिया में हद जे नाम मान शान में वो न अची सकते हैं कि ये भी मुख्य मान दे, ये भी शान दे। कोई उनकी लींदो भी तो उनके वो कुछ वो न उन्हनि जे प्रभाव में न ईंदो। वो तो सदा पंहिंजे खे आत्मा सम्झी मां बाबा जो ॿार आहियां, बसि हिन ई शान में रहंदा।
अच्छा, ओम शांति।